तो हू शायरीअ में रखानगी नथो करे, हू त फनकारीअ जे बि ख़िलाफ़ आहे ऐं सदाई फन जे ऊचाई ऐं सचाई जी प्रचार जा होका ॾींदो थो रहे। ज़िंदगी फ़लसफ़नि खां गहरी आहे, अकुल वारा हणनि पिया था फोड़ियूं ऐं इंसानियत खे मूं आहे अपनायो। मस्जिद मंदर केॾो पुठिते रहिजी विया ऐं आउं जन्नत मां वञा थो, ए ख़ुदा हिते बि मुंहिंजो नथो अंदरि ठरे ऐं तो ॾिनी आहे क़बूल आहे, लेकिन ए ख़ुदा ही त ज़िंदगी नाहे। ऐं इश्क जे पंध में जे निकितो आहियां, माग जी आस ई भुलाए छॾ ऐं आसमानी सोच जा मालिक ॾिठुई तोखे ग़ुरबत हेठि किराए छॾियो। सईद मेमन शाइरी खे शाइरी सम्झी तख़लीक़ करे थो ऐं हू हुनखे दिलि जो आवाज़ छॾे थो। हुन लाइ शाइरी वांकाई जी विंदुर ऐं सफ़र जो सहारो नाहे। रसूल हमज़ा तोफ़ जूं ही सिटूं इन ॻाल्हि जी ताईद कनि थियूं त पोएट्री इज़ नॉट अ ट्रैवल गाइड, इट इज़ द स्टडी ऑफ मैन। इट इज़ नॉट जियोग्राफी ऑफ द वर्ल्ड बट जियोग्राफी ऑफ द रेस्टलेस हार्ट ऑफ मैन। साॻे क़िस्म जी ॻाल्हि रस्किन करे थो। इट इज़ द सजेशन बाय द इमेजिनेशन ऑफ नोबल ग्राउंड्स for noble emotions.